हाय हाय सच बुधायो अल्लाह जा अज़ाब अचन कि न अचन। मुझा सोना एक मिसाल छो त असां बाखर जेकॾहिं इंग्लिश पढ़ूं था त पोइ असां चऊं था त असांखे अकुल सां समझायो, क़ुरान जी ॻाल्हि समझ में नथी अचे, हदीस पाक जी समझ में नथी अचे, चऊं था त अकुल सां समझायो। हाणे अकुल जे हिसाब सां हुन बि पंहिंजा फैसला मटिया थी। तवज्जो कजो, हाणे हे तो चवे त मूंखे अकुल सां समझाए त हुन बि पंहिंजा फैसला मुझे वीडियो दिखारियो। तवज्जो कजाए, मन कहजे दिल में अल्लाह तौबा जी तौफीक दई विझे त यार खटियो उन वट देर न थई। हाणे हुन जे पकड़ में भी देर नाहे, रहमान होयो। हाणे इन बतश रब्बिक लशदीद लगो पियो थी। मुझे वीडियो दिखारियो, डॉक्टर वट एकड़ो मरीज खणी आया, अखियूं पटियूं पयूं तस, बस जणो दिमाग के लिहाज से हमरा मजनू लगो पियो। डॉक्टर वट जी जो खणी आया तस, डॉक्टर मथियो चप जो मथे तो करेस त छड़ो पाड़ में जीत था चुरा। छड़ो पाड़ में मथियो चप जो मथे तो करे त छड़ो पाड़ में जीत, हेठियो चप तो मथे करे त छड़ो पाड़ में जीत। बाबा सही को इनके को खाधो वणंदो हुंदो, पैर में थोड़ो कंडो आ त निंड नथी अचे, फुर्री थी निकरे त निंड नथी अचे, पकरेज़ो आ छड़ो पट्टा त निंड नथी अचे, जंहिंजो वात जीतन सां भरियो पियो आ, इनके निंड कीअं ईंदी। पोइ उनजी वज़ाहत कयूं, जंहिंजे वात में चौधारी छड़ो जीतन, चयो इहो वॾो ज़ालिम हो, वॾो राशि हो, गरीबन के 50 रुपयो भी न छड़ी, मिस्कीनन के 50 रुपयो भी, लाखों रुपया हिन जी आमदनी हुई। पो पेरे उघाड़ो को अचे से, चौपल शिगल को अचे से, लटन फाटन वारो अचे से, खीसे में 50 रुपयो किरायो हुजे से उहो भी कढी पो वठे से त इए परचो न ॾींदो मां। केतिरनि जूं मिल्कियतूं खाई ज़ब्त करे वियो, खाधे त सयूं, रब पकड़ भी उते कयसि जाते खाईंदो पो, रब पकड़ भी उते कयसि जाते। बाबा सही हाणे इहो जीत केरु छॾे, रब सही अकुल सां समझाए तो असांखे अकुल, असांखे दीन क़ुरान वारी ॻाल्हि समझ में न पई अचे न। के ॿ टे मिसाल तव्हांखे दुनिया जे लिहाज़ सां ॾियास त रब हाणे पंहिंजूं पकड़ा हीअं शुरू कयूं आहिनि, जेका शइ दुनिया में लिके नथी। चाहे ज़ालिम हो उनके अल्लाह इतरे ही जीत शुरू कया। बाबा साईं ये त दुनिया जा जीत हन, कब्र वारा जीत त ॾुखिया। बाबा साईं आखिरत वारा जीत ॾुखिया। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा, ओ मुंहिंजा उम्मतियो, ओ मोहम्मद करीम जे मथा कलमे पढ़ण वारा, अल्लाह जे अज़ाब खां डिजो, रब करीम जे पकड़ खां डिजो। अल्लाह रहम कंदो आ त रहमुर राहिमीन हूंदो आ, रब जेके पकड़ कंदो आ त कोई छॾण वारो कोन हूंदो आ। ॿियो बि मां तव्हांजे साम्हूं मिसाल थो ॾियां, उन्हनि जे लाइ जिनके कुरान वारी ॻाल्हि समझ में न पई अचे, जिनके हदीस पाक वारी ॻाल्हि समझ में न पई अचे। रब करीम दुनिया में ज़ाहिर कयो, हिकिड़ो मरीज़ डॉक्टर वटि खणी आया, जंहिंजे सॼे मुंहं ते पट्टी चढ़ियल आहे, अधु पासो खाली आहे, ॿिए सॼे पासे ते पट्टी चढ़ियल आहे। जीअं जो डॉक्टर पट्टी जो खोली, पट्टी जो खोलियऊं, न को खला न को मांस, छड़ो जीत ही जीत, खल भी कोने मांस भी कोने, मुच्चा जीत। ए रब करीम
असां में सब जी ताकत न थई असां कमजोर असां हीना मञूं था तू ॾाढो आ मञूं था तू ॾाढो आ हिननि जा कसूर भी वॾा थी हिननि जूं ग़लतियूं भी वॾियूं थी पर हिननि तुंहिंजे महबूब मोहम्मद करीम साईं ते कलमो भी पढ़ियो आ रब उन रोज़े वारे हबीब खे ॾिस बाक़ी हेॾे सब न डॉक्टर हिकड़ा जीत परे डॉक्टर वरी डा जीत पा पैदा थियन ये मुचन जा मुचा जीत के कन दो निकता पाचन के अखियों के वात दो निकता पाचन पोमा वाजन में हे जुमलो चया ओ डॉक्टरो जीत खत्म न थींदो छो त ये कंहिंजे त अखियुनि वारे पाणीअ मां पैदा थिया कंहिंजे त अखियुनि जे पाणीअ में हूंदा का बेवा को मिस्कीन को यतीम एडियो तक किन्यो पो वो मरीज रड़ियो करे डॉक्टर भी वेचा पा अस्तगफिरुल्लाह पढ़ तो बुधाए इन ओड़े पारे सा नाहक क्या इन गरीब मिस्कीनन सा नाहक क्या पोन नाहकन जो नतीजो इहो आ जो इते अधुई पासो कोने अगते त अल्लाह छा तवा सभई लिखल पढ़ल समझदार ये गाल समझंदा हूंदो तवा भी पंहिंजे अखियुनि सां ये मंजर ॾिठा हूंदा ओ नौजवानो मां कुछ गाल अर्ज करण तो चाया जै टेम ते को गरीब बांगरियूं अशद जो मथे करे चवंदो आ त मुंहिंजी दाह अल्लाह खे आ को गरीब जॾहिं बेबसी पवंदो आहे चवंदो अबा मुंहिंजी दाह अल्लाह खे आ ॿियो मां कंहिंखे चवां गरीब बेबसी पवंदो आहे ईअं झोल जलींदो आहे ओ मुंहिंजा रब काथे आ ओ मुंहिंजा रब लही आ मूंसां नाहक इहा झोल इहे ॿ आंगुरियूं मथे इहो ॾाढो ख़तरनाक अल्लाह सही शल तव्हां असांखे हर ज़ुल्म खां बचाए हर गुनाह खां बचाए ॿुधो इहे बि गुनाह ज़ालिमनि जो जुल्म करणु मिस्कीनन मज़लूमन जो हक़ खाइणु इहो बि गुनाह आहे पर हदीस पाक में नज़र कर इन्हनि गुनाहनि खां पीउ माउ जी नाफ़रमानी अञा वॾो गुनाह आहे इहे बि गुनाह जंहिंजे करे मिसाल ॾिना मां जीतन जा पर पीउ माउ जी नाफ़रमानी अञा वॾो गुनाह